खान साहब, मुझे सारा पता है आप कहाँ जा रहे हैं आजकल, किसके पास जा रहे हैं दम दरूद करवाने के लिए। मेरे पास सारी रिपोर्ट है। गुज़रियल ॾींहुं बुशरा बीबी जे अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका अहिड़ा इंकिशाफ़ कया जिन बाबति अॻु बि माण्हू चवंदा रहिया हुआ, पर हाणे संदसि ई अॻूणे मुड़ुस हक़ीक़तूं बयानु कयूं ऐं संदसि ॻाल्हियुनि मां वाज़े आहे त बुशरा बीबी इमरान ख़ान जे चकर में पंहिंजे मुड़ुस ख़ावर मानिका खे छॾे ॾिनो ऐं पीरी मुरीदीअ जी ओट में इमरान ख़ान सां मुलाक़ातूं कंदी हुई ऐं घरां लॾे वञण खां पोइ राति जो इमरान ख़ान खे घर घुराईंदी हुई। तंहिं बाद ख़ावर मानिका ऐं बुशरा बीबी जी तलाक थी ऐं इमरान ख़ान जी ज़ाल बणिजी ख़ातूल अव्वल बणिजी वई। पर हाणे इमरान ख़ान जेल में आहे ऐं ख़ावर मानिका सभु कुझु सच ॿुधाए छॾियो आहे। ख़ावर मानिका अहिड़ा इंकिशाफ़ निजी टीवी सां ॻाल्हाईंदे कया आहिनि जंहिंखां पोइ निजी टीवी जे एंकर शाज़ेब खे निशाने ते रखियो वियो आहे। संदसि ज़ाल खे फहश अदाकारा चयो पियो वञे। बाक़ाइदा हिकु मुहिम तहत खेसि निशाने ते रखियो वियो आहे। सोशल मीडिया ते अहिड़ा ट्रेंड पिणु हलाया पिया वञनि जंहिंमें इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी जी सपोर्ट नज़र अचे थी। होॾां मुबैना ग़ैरत जे नाले ते क़तलु कयल कंदील बलोच जी हिकु वीडियो हिकु भेरो ॿीहर गर्दिश में आहे, जंहिंमें हू केतिरा ई साल अॻु इहो चई रही आहे त इमरान ख़ान जे घर में हिकु पिंकी पीरनी ईंदी आहे ऐं इमरान ख़ान उन खां जादू पीणो कराईंदो आहे। हुन इमरान ख़ान खे वार्निंग ॾिनी हुई त ख़ान साहब मूंखे सभु कुझु ख़बर आहे। हाणे अहिड़ी वीडियो ॿीहर वायरल थियण बाद इहो मुतालबो कयो पियो वञे त कंदील बलोच जो केस ॿीहर खोलियो वञे त जीअं संदसि क़तल पुठियां असुल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि।